वाले साहब मुफ्ती महमूद हो तेरा दोस्तों आलम हुआ पर याद रखो 73 पे दी पवे आईन जी बुधाते जोड़ियो कह गलायो सही मुसा प्यारा दोस्तों यो सुन्नी आलमन जी तखलीक अल्लाह जे फजल सा ऐ करम सा यो एजाज अज भी असा जो इहो ही नारो पाकिस्तान बनायो भी सुन्नी आशिकन ला हिफाजत भी जानन जे थमे आए इंशाअल्लाह क़यामत ते जानन वटो हुंदो का जान के काफर करार जुल्फकार भटे दिनो उन जा अमल उन सा पर यकीनन अल्लाह जे फजल सा इन अमल जे सदके भुट्टे के अल्लाह से जन्नत दींदो सियासत का हटी करे गलायो ऐं वरी हिन बिलाल साहब कुफर अदा करे छॾियो तहक़ीक़ जी ॻाल्हि आहे भली के का चिड़ लगे तो उन जी मर्जी आ पर असा चौथा ता गाल बुध हजरत अमीरुल मोमिनीन फारूक आजम वट फैसलो केड़ो आ सुभान अल्लाह चो बुधाया प्यारा दोस्तों मुसलमान भाइरो ही गिरजान में वञन उते पूजाऊं कन उते अदा वञन वजीर आला भी उते वञे वजीर आजम भी उते वञे पाण भी उते वञन बाकी मुसलमान जे जलसे मचण जे ला 104 ते बुखारा मुसलमान जे जलसे बचन जे ला 104 ते बुखारा गिरजान में वञ मंदिरन में वञ उन्हनि खे ख़बर आओ तमा भली गिरजाऊं संभालो तमा भली ओड संभालो अरे मेघवाड़ कोली संभालो असा जे सीनन में मदीने वारे जी मोहब्बत न खवदे के बी गाल थींदी ता के खबर तो मुसअब बिन उमैर वडो एकड़ो अल्लाह जो बानो जरे अतर अंबीर कपड़ा सोना पे हलंदो तो गलियों खुशबू थी वियो सुभान अल्लाह गलियों खुशबू थी वेंदियो हो पर जरे जंग जे अंदर शहीद थियो आ खुदा जो कसम कफन भी पूरो ना है कफन भी पूरो ना है मुझे रसूलुल्लाह जे आखिरन मुबारक मा नीर वही आया कौन फरमान तो ओ शहजादो ये ओ साहबजादो आ ओ शहजादो आ जेको अतरो हणी गली में हलंदो हो तो गलिन में खुशबू थी वेंदी कीमती जेवर कीमती वगा पाए हलंदो हो तो में खुशबू थी वेंदी है भला भला वगा पाइंदो पर अज मां रसूलुल्लाह जी इज्जत जे खातिर मैदान जंग में जिहाद कंदे कंदे शहीद थो आहे अज कफन बे पूरो कोन कस रसूलुल्लाह वटदा रसूलुल्लाह वट उन दिल जी कीमत ई कदरा भली गरीब हुजे भली जान ते कपड़ो न हुजे पर इश्क मुस्तफा पलटल हुजे सुभान अल्लाह रसूलुल्लाह जी ज़ाबर का जी मोहब्बत पलटल हुजे तम अमीर उमर वारी गाल बुधाए पियो त हुजूर करीम ज़ाबर का जो सहाबी आ हुजूर करीम जी ज़ाबर का जी सवारी जी या फितरत हुंदी ही जेसी पे मुझो मदीने वारो सवार हुंदो सवारी पेशाब न कंदी गलायो वो सवारी पेशाब न कंदी ही मुझे हबीब अलैहिस्सलाम जा आशिको पो परे वजी हुजूर करीम जी ज़ाब बरकातन जे सवारी जो खच्चर आ खच्चर शरीफ चाहिए चलो सुभान अल्लाह चाचा जी बाबा खच्चर शरीफ बार वनी उन पेशाब जो क्यों तो हिकड़े मुंह ते कपड़ो दिनो मुंह ते कपड़ो दींदो वियो अमीरुल मोमिनीन फारूक आज़म तलवार मयान मा कढी वरस अमीर उमर के मुस्तफा हक लगे उमर छातो करे या रसूल अल्लाह मा अमीरुल मोमिनीन जो फैसलो आ जेको तो रसूलुल्लाह जे सवारी जे पेशाब खाना प्रतो करे यो मुनाफिका मा उमर जो फैसलो आ मुनाफिका का वधिक तो मुस्तफा जे सवारी जे पेशाब जी इज्जत मुनाफिकन जी काई इज्जत काने का इन जी काई वैल्यू काने का इज्जत अथई त रसूलुल्लाह जी गुलामी में तई इज्जत आहे त रसूलुल्लाह जी गुलामी में आहे इन गुलामी के तमा गिची में मुजादा पट्टो विझो अल्लाह कंदो मालिकी थी वेंदी सुभान अल्लाह अबा अमीरुल मुजाहिदीन चैन सारन में जेको कम कियो खबर आहे ता विसरियो तो अमीरुल मुजाहिदीन चैन सारन में जेको कम कियो तो दुश्मन भी मञण ते मजबूर है दुश्मन भी मनंदा दवा अमीरुल मुजाहिदीन तो के सलाम ओतरी तो मुजादा जितो जहद कयाई सोफन ते बुखार हो मुजादा फैजाबाद धोने में बैठो आज भी मां ऐलान थो कया पे जे करे 90 दीन के अंदर इनन गवर्नमेंट हाउस जा मुजादा हाउस का कम वरतो तो ठीक आ न तो हुआ शायद 10,000 फैजाबाद में हुजन हा अने लखे आशिकन जो संग निकरी पंदो तुझे पीर भी ताकत कोने इनके रोके सके ना रोके सके मेरा दोस्त
छो तो आशिक सुजाग थी चुका आहिनि। चओ सुभाणे आशिक जेके सुजाग आहे थोरो मथे कयो आशिक सुजाग थी चुका आहे। हाणे तो वारो टाणाटोल वारो वक़्तु वियो तो वारी हाणे इणमिण न हलंदी। हाणे हलंदो त रसूलुल्लाह जो दीन उहो दीन जो निज़ाम